नाज़रीन ख़बर है तंगवानी जे डेरा सरकी वारे इलाइक़े में डेरा सरकी थाने जी अद ॻोठ हफ़ीज़ुल्ला बिजाणी में नामालूम जवाबदार ॻोठाणे जोधो बखराणी जे कणक के डेरे के बाहि ॾेई साड़े फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणे जो सख़्त एहतजाज ॻोठाणे वसवारनि खां थियल नुक़सान के अज़ाले जवाबदारनि की गिरफ़्तारी जो मुतालबो पुर किया है। होॾां इलाइक़े के ज़रियनि में मिल ॼाण मूजिब वाक़ियो जोधो बखराणी ऐं जोसाल बखराणी धुरनि में सकनावती तकरार तां पेश आयो है। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTV।